रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया वल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलानाल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। मानी हाणे खाई आया हो ज़बान नथी हले। आयशा जेके रसूल सोने जा आशिक़ हो बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व अस्हाबी व अहलि बैती व अज़वाजी अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। एडे अंदर आ बा एडे अगे जा पई मुंजा भाइरो मौलाना मोहम्मद ज़करिया साहब जे मदरसे में दस्तारे फजीलत जो जलसो आ। अल्लाह ताला तवां ते करम नवाज़ी कई आ जो तव्हां असांखे पंहिंजे बैत में विहारियो अथई। सारी दुनिया जूं जगह हिक तरफ मस्जिद अञा मथे। नबी फरमायो तो मस्जिद जूं बिश्त जा बाग इते उहे ईंदा जेके बख्त वारा हूंदा। मस्जिदूं अल्लाह जे सजदे जूं जायूं। फरमाइन मा यामुरु मसाजिदल्लाह। जे कुरान जा आशिक़ हो तो बत खाई बजो न। अज हिकड़ो ॾींहुं कुरान जे हवाले कयो मन अॼोके ॾींहं जे करे अल्लाह बख़्शे छॾेव। जो ये कलाक टीवियूं डिशूं विसियारियूं उगाड़ा फिल्म नाच होटल बाजारियूं धिका खाएं तो के घड़ियूं तो कुरान बुध मन रुठल राजी थई।
मोमिन मस्जिद में ईंदो आ उन जे दिल के ये करार ईंदो आ जी मच्छीअ के पानी में करार। मच्छी पानी को सवाइ न थी रही सके तो मोमिन जो मस्जिद को सवाइ नथो रही सके। सदको तो मां सोने अली तो वञा अली सिंह पंहिंजो घर प्यारो न हो जो जेडी मस्जिद प्यारी हे कुरान हथन में आ सोने अली जो जनाजो ही जो मस्जिद मौंदो निकिरई। दिल ठरे थी सड़े ॾाढे चो सुभान अल्लाह। अजो कुरान दे अन्नल मसाजिद लिल्लाह आत्मा कुरान अल्लाह जे फजल से कुरान बुझाया है। दुआएं बैतन ट्रपन नाचन जो आशिको कुरान को सवाइ सुनियो आए जन के कुरान मिलो उनके सब कुछ मिली। जाते मित्र पुत्र भाइर अजीज गरीब कम न ईंदई उते रहमत वारो कुरान कमींदुई। कब्र में भाइर हलंदा मित्र अजीज ना सब मोटंदा। अंदर अचो थोड़ो सुरीजो थोड़ा वेजा अचो हेडे अंदर ट्रपी ओरे सुरिया सीधो थई जाओ। सुरिया बाबला मां ढोरन सां तो ॻाल्हायां जा ओरे अचो मस्जिद में तो पोयन के जाए थे। मस्जिद जूं रब जे सजदे जूं जायूं ये पेशानी उन जे आडो झुकाइणी आ जे अम्मा जे पेट में टिन अंधारन में तस्वीर ठाही आ। अंधारियूं घणियूं न अम्मा जे पेट में टे फी ज़ुल्मातिन सलास कुरान कुरान ये जमात थी जेका कुरान बुधाईंदई बेन गालियूं। एक अम्मा जे पेट जी अंधारी बियो जाते बार तो ठहे रहम वारी जाए उते भी हूंदे त्यों एकड़ो सनो पर्दो आजे में लपेटे तो छड़िया है जी गंदुगार तुझे वेझो ही ना एड़े रब जो तोते हक ना है त उन जो सही तो करे। नकवारी जाए ते कन्नु न रखियो माए कन्न वारी जाए ते नकु न रखियो माए अखियूं विच मगज़ में न आयूं माए त छड़ो आसमान वेठो ॾिस अखियूं उते रखियूं माए जो सजे जान में नजर करे मुझे कुदरत जा नजारा ॾिसी मुझी तारीफ़ कर फर्श ते त मां अल्लाह मलाइक गॾु करे तुझी तारीफ़ कयां अर्श ते। मुशरिक किन्ना रब न तो सुञाणे अला लहुल खल्क़ु वल अम्र बारिया सुभान अल्लाह न था ततलो अला लहुल खल्क़ु वल अम्र तबारकल्लाहु रब्बुल आलमीन। आदत जो अंदर धोआ कुरान जे रहमत जे पानी कपड़ो धोपंदो आ साबुण सां गंदे
सर्फ सा मोमिन जो अंदर उठो बंदो आ कुरान सा यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम। मिठो कुरान सोने नबी के चई तू कुरान पढ़ पढ़ंदो वेंदे इन्हनि जा कटियल कल्ब रोशन मां कंदो वेंदो मान कल्ब तो कटु मां लाहींदो मान इन्हनि जे अंदर के कुरान जे करे रोशन मां रब कंदो मां। कुरान नथो वणे होटल भरिया पिया टीवियूं डिशूं फिल्म दुनिया जा कम चरियो लगो पियो आहे हे कम क्या है सब कुछ हिते रहिजी वेंदुई हे कुरान कुल्हो कुल्हे में मिलायूं हलंदुई। अल्लाह जे ज़ात वटि हुज्जत करे कुरान ॻाल्हाईंदो तेसि ताईं परे न वेंदुई जेसि ताईं जन्नत में न जाइ वठी ॾी। कुरान नथो वणे अल्लाह अखियूं बडियूं माई हथ घणा ॾाढा पेर चप दंदन जूं चढ़ाबियूं कन बाह जंघा मथा छो अच तड़े रब जी सुञाण कराया एड़े रब जी मथो हिकु छो दमा भी हिकु कुल हो अल्लाह अगे वधी आहे अहद अल्लाहु समद अल्लाह जे फज़ल सां हितों तो ॻाल्हायां हे चपन वारो आवाज़ न थी दिल जे दर्द सां तो कुरान पढ़ा मन रुठल राज़ी थी यवेन पैगंबर दमा अल्लाह अकेलो आया घणा मथा घणा हिक बन ॾिना मां दग़ैर जे आॾो बि झुका मुंहिंजे आॾो बि झुका मरी विल जे आॾो बि झुका जीअरे जे आॾो बि झुका न न न न मथो हिकु ॾिनो मां बि हिकु आहियां इहो मुंहिंजे आॾो झुका पोइ जेकी घुर्द ॼाण नबी ज़ैन जो आशिक़ा हुजूर ॾे निवड़ंदो थो अचे मारे कंडे निवड़ंदो आयो नबी ज़ैन जॾहिं वेझो आयो हे निवड़ण जी थो करे नबी ज़ैन निरते हथ था रखन कुम मिठी निरते हथ रखी चयूंसि कुम हे छा थो करे जे तव्हां जो सजदो थो कयां हुजूर हक़ ॾिनसि ॿुध ख़ैर पुरी तूं हाणे हल वञ सबीलनि जे कट कन खोल इन ते नबी ज़ैन हथ मुबारक रखी चयूंसि कुम हे छा थो करे जे तव्हां जो सजदो थो कयां जे खबरदार उसजुदू लिल्लाहि वहदा मां मोहम्मद पान अकेले साईं जो सजदो कंदो मां पंहिंजा सजदा कराइण न आयो अल्लाह जे इबादत जो तरीक़ो मां मोहम्मद अवां खे दसण आयो अकीदे जो वाइज़ ॿुधाए बाक़ी बेतड़ा रुबायूं दुईड़ा
शेर खिल मजाक उहे ॿिया ॻोल्हे लो एॾो न खिलंदो कर मथां रोइणो न पवई हित चवई थो रो त उते सॾु करे चवंदो मां अॼु खिलंदो आहे त जन्नत हाणे तू मां गला उन्हनि खे वञी कन खां वठी चओ जेके पंहिंजा सजाए मथे ते क़ुरान त नबी साईं कॾहिं पंहिंजो सजदो करायो ज़बान बंद कराई सभई ॻाल्हायो नबी पंहिंजी इबादत कराई न त पोइ नबी खां मथे ॿियो केरु चवेन पैगंबर अल्लाह ताबुदू सूरत हूद पढ़ा खोल अल्लाह ताबुदू इल्लल्लाह अरे ये वाक़ा करे कुरान ही जमीयत उलमा इस्लाम जा आलम ॿुधाईंदा ॿियो कुरान पढ़दो त माना कीअं करे हित माना भी उहा ॿुधाइनि जेका कुरान में सुबुह खोले ॾिसजा अल्लाह ताबुदू इल्लल्लाह इन्ननी लकुम मिनु नज़ीरुन व बशीर कुरान वणे न थो मुशरिक को कुरान रब खसियो आहे मोमिन खे चई तुझे रूह जी राह त मुंहिंजो कुरान आहे मोमिना तो मुंहिंजे कुरान खे सुञातो आहे इहो मुंहिंजो कुरान तोखे क़बर में बि सुञाणींदो आहे अच्छी ॾाढ़ी थी वई थी अन्या शिरक अन्या ज़िना अन्या जुआ अन्या व्याज अन्या कुधा कम कबर में लव त ख़बर पवई ना चवेन पैगंबर न क्यों इबादत मगर सवाए अल्लाह जे हा मुंहिंजा सोना सदको वञा सोना नबी नबी खुंदो रब चौरावई जेको अम्मा जे पेट में आ त नालो भी पाण रखी अरे जायो आ त जो सिंगार भी पाण कराई नाड़ो भी कटियल सुरमो भी पयल गुस्ल भी छल पुठी मुबारक जे बिन कुलन मुबारकन जे ये विच ते नबूवत जी मोहर मुबारक भी लगल अल्लाह करे निंड में नबी जी ज़ियारत थई ए कुरान मथे दिया अरे मुशरिक कूड़त आणन खुदा मुंजा बई जहान बर्बाद करे जे मां गलत गालाया तो मुशरिक के नबी जी ज़ियारत न थींदी अल्लाह जो दीदार भी न थींदो मुआहिद के रब जो दीदार भी थींदो नबी साईं जो भी दीदार तू करे शिरक तो के थींदी हुजूर जी ज़ियारत नबी तो ही दजे करे मक्के मां रोई निकतो रोई पुट रोए अबो पर जाए धीअ रोए अम्मा पर जाए मुरीद रोए मुर्शिद पर जाए शागिर्द रोए उस्ताद पर जाए अरबी मोहम्मद रोए अल्लाह जी जात दी पर जाए वो सोनो नबी जेको अबे डाडे जो शहर मक्को छड़े रोई निकतो आ वो मुशरिक के ज़ियारत कीअं कराई मरे कंडे 4 ॾींहं की हयाती 8 साल अगे आयो उते जलसो थियो वरी अॼु 8 सालन को पो आयो तोखे कुरान ॿुधाए
फरज़ अलैकल कुरान। खैर परवारा ये कुरान को बाहर वञा तो मांखे कुर्सी तो ला ला, पर जे कुरान पढ़ा तो मन मन अज हिन कुरान जा हुक्म तू मन उते जिए तू चवंदे रब तुझा हुक्म मनी। नलके में भरे टैंकी में टैंकी ना मादे कंदे नबी जड़ी रोई निकतो हेर मादे मादे ये अर्श डके तो जुम्बश में जी अर्श ये डके तो हुजूर रोए चादो सबने अर्श जुम्बश में आयो जिब्रील खे रब चयो ही आयत कुरान जी खड़ी वञ त मुझे मोहम्मद जो रोइण बंद। पढ़ा कुरान गंद मन जो हलायो था तोले जी ज़बान न था हलायो। इन्नल्लज़ी फरज़ अलैकल कुरान। बोड़ा ये कन क़यामत ॾींहुं कपियल हूंदई ये कुरान न ॿुधी। अखियूं ये न हूंदई अंधो करे रबू ठारींदुई जे हिन खे न सुञातुई। बड़ा कुरान वमन आरज़ अन ज़िक्री व इन्न लहू मईशतन ज़न्का व नाशुरुहु यौमल क़ियामत अअमा। अल्लाह जी फरमाते को मुझे जिक्र यानी कुरान को मुंह मोड़ींदो बस सजायूं दींदो मास गनियूं अदा गालाए ना मईशत तंग कंदो मास सुकून खत्म कंदो मास परेशान कंदो मास जन कुरान को मुंह मोड़ियो या दुनिया में सजा गबरमो के अंधो करे उठारींदो मास चवंदो दीद गाॾे वई चवंदो अखियूं ॾिनियूं मां कुरान लाइ इन जो दीदार त कर त अखियूं ठरन। यो हिकड़ो ही शींह अहमदीन साहब उमरानी शींह जी गादियूं तो करे तुझे वात ते कुल्फा लव कबर में तो खबर पवई हेरे तक जंहिंजे ज़बान ते रब जो नालो हूंदो पाण फरमाए मुंहिंजा नाला सब सुहिणान जहिड़ो नालो वठंदे जेसि ताईं दुनिया में हूंदे न बुखियो छॾींदो मां न उञो छॾींदो। अल्लाह जो नालो नथी ज़बान ते गैरन के सॾे तो कि ना उन्हीं के सॾ जे पानी जे कतरे मां लखन जो लाल ये इज्जत कयई हुस्न ॾिनई लिबास पाराई खीर तो पियारई माखियूं तो खरावई निटा तो कराए घरवारी ॾेई तोखे जोड़ो कई। पुराना साल हुजे कि न रड़े दो दो थाव तो खबर पवई बच्चा मानी तो पतो पवई लटा धो तो पतो पवई ये तो थोड़ा कया मैं घरवारी ॾेई जोड़ो क्यों मैं वरी पीढ़ी पैदा कई मैं सजा घर बच्चन सां भरे छॾिया तो मैं मुफ्त में ॾिना तो मैं पोइ बि मुंहिंजो तो ते हक़ कोन्हे तो मुंहिंजो सजदो करे। अल्लाह नबी मक्के में रोई निकतो जिब्रील खे चई ही आयत खणी वञो कुरान जी त मुंहिंजे मोहम्मद जो रोइण बंद। हाँ त जंहिं रब जी ज़ात
तो ते कुरान नाज़िल क्यों आ वो रब तो वायदो करे हाली हलियो वञो वरी तो मां मोहम्मद के माग मोटाईंदो नबी काबे जी जुदाई सठिया कुरान तो ही जे करे तो के कुरान न वणे अल्लाह मथो हिकु दिनो माए बेजे आडो न झुका मुझे आडो झुका छो तो तस्वीर मां ठाई तमाई ज़बाना घणियूं ॾिनई ये दो जे बन दिनियूं माए त गैर के भी सड मां के भी ना ज़बान एक ॾिनी माए मां के सड बे अंदों फोट जी वर्दी न ॾिनई मां जी सां जवाब ॾींदो वकाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम अरे मरी वेलन के तो सडे अकुल काडे थी हे कुरान भी तो चवई न तुझा सड बुधंदा न दिसंदा इहो माया इन्नहु हुवा समीउल बसीर अरे जातो सडे जीव क्या सड भी मां बुधा अरे दिसां भी मां दरियान में आए समुद्रन में आए अमड़ जे पेट में आए उते भी मुंहिंजी नजर थी यूनुस नबी मच्छी जे पेट में रब जी नजर ॾाढा चओ सुभान अल्लाह नूह नबी बेड़े में मुंहिंजी नजर दिल ठरे थी सड़े अल्लाह इब्राहिम नबी अराह में आ मुंहिंजी नजर इब्राहिम नबी मुंहिंजे हुकुम सां पंहिंजे पुट इस्माइल ते काती पियो हलाए मुंहिंजी नजर कातीअ खे चयमि खबरदार वार खे लोॾो न ॾीजांसि काती हया कजाए इस्माइल मुंहिंजो थी जैसे माखे केड़ी ताकत आ इस्माइल जे मथो न हली रब मुडो करे छॾियुसि दुंबो जन्नत में आयो उनखे कुहाए छॾियो यूसुफ नबी के बाहर हे कातन सां पिया कोन मुंहिंजी नजर यूसुफ नबी दाह गई अबे के न सजई मां रब के सजे अब माडे कन्ने कंगे सजी अबे के रब के रब अन्नी मगलूबुन फंतसिर कुरान ॿुधाईंदो मैं कुरान वो ब्यावरो ले लो मस्किरन वाला इत सच्चो सौदो कुरान वञो जाते वेहो तो बुधो कुरान या नबी जो फरमान न तो चओसि लो अल्लाह मारे गंडे अन्याथ मुबारक अब मारे कंडियो एडे छाता क्यों मो मुबारक ते वराई न तो दुआ कबूल थियस वडो भाव थी पियो हे छाता क्यों के अदो यूसुफ अबे के प्यारो आ कत्ल था क्यों के खबरदार कत्ल न क्यों तड़ी काडे क्यों के वा अलकू फी गयाबतिल जुब उने खूह में उछलो बुढ़ी मरी वेंदो हूंदो ही न यही रब अनतारो बुढ़ी वेंदुम यूसुफ घबरा न मां तो सां गॾु अमर जे हंज में एड़ी निंड न कई आई जेड़ी खूह में मां रब निंड कराईंदो मां
या कंहिंजी ताकत आंगुर मथे कर वकाल रब्बुकुम उदूनी अस्तजिब लकुम। इहा आयत काबतुल्लाह जे खिलाफत हतीम वारे पासे ॾऊं वॾनि अखरनि सां लिखी वई। वरी 22 पारे में चए अम्मन युजीबुल मुज़तर इज़ा दआ। जे तो मुंजो जे मुंजी पे उन जे सड के वर्णान वारो मां रब आया। केर तो बुधे उन जेको बुधे ही न उन जे आडो गिचे में गारा अवल तो पटको लाए मुजावर जे पेरन ते तो रखे तो साणीअ के अर्ज कर न रुकाए वहां न वठी दे। ओ तो जे माडे बाना तू कुछ न खणी आ छड़ो हथड़ा खण त दुआ कबूल करे बच्चा मुफ्त में घर भरे छड़िया। एड़े जे दर ते नाचे अल्लाह मरी वेंदो कुछ कयो जे तो सड तमाके कहेंगे। नबी ज़ैन जॾहिं मक्को छॾे मदीने ॾे आया नबी रोई निकितो आ। हीअ दुआ घुरियऊं काफ़र चौधारियनि चई रब अदखिलनी मुदखल। ए कुरान मथे ते थी सभिनि नबियनि जूं दुआयूं कुरान में लिखियूं पयूं थी जन जूं खोल त सभिनी नबियनि इहे दुआ घुरियूं आहिनि। रब 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 या रब्बना 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 रब्बना। जॾहिं नबी रब के सॾनि त असां बि उन्हीअ खे सॾियूं। असां हिक ॿिए जी मदद कंदासीं लालच जे। ॿुध मन चांहि जी प्याली पीआरे मन को टोकरो खारकनि जो ॾे मन का अंबनि जी पेटी ॾे हा मन का साइकिल वठी दे लालच हो तो जे बिना लालच मदद कंदो मां हुआ मौलाकुम फनिमल मौला व निमन नसीर। अंदर कुरान सां ठरे तो सड़े ठरे मोमिन जो अंदर ठरंदो ई कुरान सां। केर तो मदद करे अदा वेरो अचण जा भी ॾाढा भजण जा भी अदब सां कुरान ॿुध। मन अजो किन घरनि में पर्ची पवई हो माफ़ीअ जो कलम खयूं वेठो थी। हा अल्लाह जी रहमत के जोश आ। हा त यो बानो माडे आयो आ अजो तो तौबा करे उठे त मां मटियूं मेटे मथो नेकियूं लिखा। अन्या कुरान न वणई अल्लाह ज़बान भी हिक ॾिनी माए मथो भी हिक दिल भी हिक ॾिनी माए। दिलियूं घणियूं आहिनि ओ जट जट चवंदा थी हिन खदड़े जी जाइ हिते आ हिन बाल वारे जी जाइ हिते आ इन नाचो जी जाइ हिते आ इन गाने जी जाइ हिते आ। अर्श वारो तो चे हया कर या दिल हिक ॾिनी मां भी हिक आ इन में तू मांखे जाइ दे त जन्नत में जाइ मां ॾियां। रब न तो सुञाणे अची ॾाढी थी वई। कोई कंहिंखे पुट न ॾींदो आहे। हे तक पंज ॻाल्हियूं ॿुध एक कन में ॿुधी दिल में सांभ। अल्लाह ताला थो चए हे छह ॻाल्हियूं अहिड़े तक के छह इहे मां नबियनि जे हवाले बि न कयूं अथमि पंहिंजे कब्ज़े में रखियूं अथमि।
कंहिंजे नबीअनि जे हवाले बि न, पंहिंजे कब्ज़े में। नबी प्यारा अथसि नी, असांजो मोहम्मद करीम प्यारो अथसि सभिनी नबीअनि खां। हे मथे ते क़ुर आहे, उन जे हवाले बि न कई, पंहिंजे कब्ज़े में रखी। हिकु के तो जन्नत मां पंहिंजे कब्ज़े में रखी आहे, बस जंहिंखे मां ॾियां। ॿियो औलाद जा खज़ाना मां पंहिंजे कब्ज़े में रखिया अथमि। टियों हिदायत मां पंहिंजे कब्ज़े में रखी आहे। चौथों रिज़्क़ पंहिंजे कब्ज़े में रखियो आहे। पंजो मौत हयाती पंहिंजे कब्ज़े में रखियो अथमि। छहो इल्म ग़ैब जो नबीअनि खे बि न ॾिनुमि, पाण वटि रखियो अथमि। अरे कनु ॾेड़े न बचंदे बाहि खां मुशरका अख पट सुञाण पंहिंजो रब। अल्लाह ताला सोने नबी खे चयो के काफ़र छा था चवनि, जंहिं हे था चवनि लात उज़्ज़ा मनात हुबल, बुतनि जा नाला पिया वठ। ॿुधो ॿुधो त इहे असांजा महबूद आहिनि। 360 बुत हेॾे हथ जा ठहियल काफ़र बुत ईअं रखंदा गीदे में, सदाए बि रब विझे गीदे में। ये काफ़र अकुली न अल्लाह मारे कंडे छा था चवनि कि ये नफ़े जा नुक़सान जा मालिक पुट न्याणियूं इहे ॾींदा आहिनि। पैगंबर चवे पुट न्याणियूं त मथे आहिनि पर मख बि पैदा न करे सघंदा, तोड़े कुल महबूद गॾु थियनि। पढ़ा क़ुर ज़बान नथी हलाई, कोप भी मट जेड़ो आंदो थी। या अय्युहन्नास कुरान 17 पारे जूं आखिरी आयतूं आखिरी रुकू सूरत हज। हे हाफ़िज़ वेठा थी, अरे चिमियूं ॾिजनि हाफ़िज़नि जे ज़बाननि ते जॾहिं रमज़ान में मेहराब में कुरान था पढ़नि। डीसी पोयों, एसपी पोयों, वज़ीर पोयों, सदर पोयों, गवर्नर पोयों, हे गरीब जो ॿार अॻियों बीठो आहे कुरान जे करे। अल्लाह या अय्युहन्नास जलसे वारे जी रड़ थी पए पर मोबाइल खणा नथो। जे खणंदुमि त फासी वेंदासीं, हाली कम खे हलायूं। या अय्युहन्नास ज़ुरिब मसलन फस्तमिऊ लहु इन्नल्लज़ीन तदऊन मिन दूनिल्लाह लन यख़्लुक़ू ज़ुबाबन वलव इज्तमऊ लहु। मिठो कुरान ऐलान कर पैगंबर तो पूरी दुनिया जा इंसान हो। अल्लाह ताला मिसाल कायम किया कुरान में। बुधो सही केड़ो मिसाल कंहिंजे के मखों साबिन के दासर ए पुट ॾींदा न्याणियूं उहे त न ॾींदा पर मख भी पैदा करे न सघंदा। पर जे मख का शइ खसे वञे त छॾाइण जी ताक़त भी कान्हे। यह आयत जड़ी नाज़िल थी अल्लाह काफरन को रड़ियूं निकरी वई। नबी संगे चई त पटका लाए छड़े असां वारन जा या ताक़त भी न थन। हुजूर चयो कोने ए कुरान थो चए, कुरान थो चए। मख न बनाईंदा चई ना। अल्लाह ताला चयो छा था चवनी के कावड़ी जी आ
सभई कावड़ जी ये कावड़िया मांखे परवाह जा कंदी अन्या घट मिसाल दे एड़ो जेंद मच्छर भी बनाए न सगंदा मच्छर वडो मखे मक्खी वडी मच्छर नंढो मच्छर जड़ी आयत पढ़ी ला यस्ताही अन यज़रिब मसलन मा बऊज़तन फमा फौक़हा कुरान कुरान पेरियों पारो थो पढ़ा हो 17 पारो पढ़ियो तम मच्छर थे अन्या कावड़ जी ये कावड़ियान कावड़ जन माके काना अन्या घट मिसाल दे वरी ये 22 पारो थो पढ़ा सूरत फातिर चवेन वल्लज़ीन तदऊन मिन दूनिही मा यमलिकून मिन कितमीर जवेन पैगंबर जेके माखों सा बिन के तासरल खारक जे अंदर खोखी थींदी आ विच में वढो थींदो आ अंदर छिलको थींदो आ इन छिलके जे बनाइण जा मालिक भी नाही तू तो खारक जे मुल्क जो आए खोखी खोले दिस कारक त विच में सनो पर्दो आ रब तो चे इन खोखी जे विच संध में इहो मां बनायो आ इहो भी न बनाई अन्या सजदा बेजा करे जो जिस ताईं जी रहूं इबादत रब जी कभी इताअत मोहम्मद मुस्तफा जी कभी हा हा गुलामी हुजूर जी कभी इज्जत आल बैतन असहाबन जी कभी इज्जत वलियन जी कभी इज्जत आलमन जी कभी इज्जत बुजुर्गन जी कभी खिदमत पंजे अबे अम्मा जी कभी अल्लाह ताला मौलाना ज़करिया साहब जे जलसे के कबूल करे आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लम अल्लाह इन मस्जिद मदरसे के आबाद फरमा मौलाना जी मेहनत कबूल फरमा ये मस्जिद में घर क्यों थी जन्नत में ये घर कजान या हय्य या कय्यूम बिरहमतिक अस्तगीस सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ी।